एक कुरान ॿियो मुहम्मदुर रसूलुल्लाह जो फरमान। कुरान सचो आहे जो रब सचे जो कलाम आहे। अल्लाह जे रसूल जो फरमान भी सचो आहे छो त अल्लाह जो रसूल भी सचो आहे। ये कुरान जी मजलिस आहे जो कुरान जे ख़तम शरीफ़ ते असां हिते गॾु थिया। कुरान जो लिखंदड़ भी अल्लाह, लोह महफूज़ खां हिन ज़मीन ते पहुचाईंदड़ भी अल्लाह, ऐं तव्हां ई असांखे ॿुधाईंदड़ मुहम्मदुर रसूलुल्लाह। तव्हां ई असां रसूलुल्लाह खे कोन ॾिठो, उन ज़माने में कोन हासिल। हर मोमिन जी इहा ख़्वाहिश आहे त जेकॾहिं काश मां उन ज़माने में हुजां हा, रसूलुल्लाह जे ज़माने में, त पंहिंजी जान पंहिंजो सिर मोहम्मद मुस्तफ़ा जे क़दमनि ते क़ुर्बान कयां। बाबा इहो शौक़ आहे न हर मुस्लमान। ये शौक़ सहाबा किराम पूरा किया। पंहिंजी जानियूं ॾिनऊं, पंहिंजा माल मिल्कियत ॾिनऊं, पंहिंजा पुट ॾिनऊं, पंहिंजो औलाद ॾिनऊं। हदीस शरीफ़ में ईंदो आहे त जंगे उहुद में जॾहिं जंग पूरी थी त हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन सहाबा जेके शहीद थी चुका हुआ उन्हनि जे लाशनि खे ॾिसण जे लाइ मैदान ते फिरिया पिए त केरु केरु शहीद थी विया, कंहिंमें अञा साहु आहे, को ज़ख़्मी आहे। अल्लाह जे रसूल जा प्यारा, अल्लाह जे रसूल जे करे इन्हनि जानियूं ॾिनियूं। पाण सगोरन जॾहिं शहीदनि जे लाशनि खे ॾिठो पिए त ॾिठऊं त हिकिड़ो शख़्स ज़ख़्मनि सां चूर आहे, पर ठूठियुनि ते हीअं सुर कंदो सुर कंदो सुर कंदो हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ताईं पहुतो। अल्लाह जे रसूल ॾिठो त ज़ख़्मनि खां चूर आहे, चुरी पुरी नथो सघे, उथी नथो सघे। फरमायूंसि अल्लाह जा बाना, तुंहिंजी का हसरत का ख़्वाहिश आख़िरी वक़्तु आहे। अल्लाह जे रसूल जे क़दमनि ते चुमी ॾेई चई आख़िरी आस ऐं उमेद हुई आहे। साह निकिरे त मोहम्मद मुस्तफ़ा जे क़दमनि ते निकिरे। अल्लाह तबारक व तआला पंहिंजो जो सचो कलाम मोहम्मद मुस्तफ़ा ते नाज़िल कयो। कंहिंजे लाइ? इहा अमानत मिली मोहम्मद मुस्तफ़ा खे त मुंहिंजे समूरनि इंसाननि ताईं इहा अमानत मुंहिंजी पहुचाए। क़ुरान न रुगो जिब्रील जो आहे, क़ुरान न रुगो मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो आहे, क़ुरान न रुगो अबू बकर सिद्दीक़ जो आहे, क़ुरान न रुगो उमर फारूक जो आहे, क़ुरान न रुगो हज़रत उस्मान गनी जो आहे, क़ुरान न रुगो हज़रत अली करमल्लाहु वजहहु जो आहे। क़ुरान तुंहिंजो बि आहे, मुंहिंजो बि आहे। जे ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह पढ़ियो आहे, क़ुरान उन जो। क़ुरान उन जो, क़ुरान असांजो आहे। कंहिं हिंदू जे हथ में क़ुरान ॾिसंदव त छॾींदुसि, ऐं तुंहिंजो क़ुरान असां छा वञे, क़ुरान असांजो आहे, तुंहिंजो छा वञे, क़ुरान असांजो आहे। बाबा ईअं आहे न, मूंखे पंहिंजे माल ऐं मिल्कियत जी पूरी ख़बर हूंदी आहे न। मां थो चवां त हीउ गिलास मुंहिंजो आहे, ॿियो चवंदोसीं मुंहिंजो आहे। बाबा सबूत ॾे। मां चवंदुसि मां फलाणे दुकानदार खां वरितो आहे, उन दुकानदार बि तस्दीक कई त हा मूंखां ही वठी वियो आहे, त ज़ाहिर आहे
त इहो गिलास मुंहिंजो चइबो हू कूड़ो आहे, छो त मूंखे ख़बर आहे मुंहिंजो आहे हेतिरी क़ीमत में वरितई। चई त या मूंखे ख़बर न आहे त कंहिंखां वरितो में केतिरी क़ीमत ते वरितो, सबूत ॾेई न सघियो, हू सबूत ॾेई वियो। या हज़रत संगेर शरीफ़ वारा ॿियो हिकिड़ो मिसाल ॾींदा त हिकिड़ो शख़्स बस में चढ़ियो, बस में कंहिं शख़्स उनजो ॿटू खीसे मां कढी वरितो। जॾहिं कंडक्टर टिकेट जे पैसो जे लाइ हिन खीसे में हथ हयो त ॿटू कोन्हे, तंहिं दांह करे चई त जॾहिं मां बस में चढ़ियुसि तंहिं वक़्त में इहो ॿटू मुंहिंजे खीसे में हो, हाणे कोन्हे, बस वारनि मज़ा कंहिं इहो ॿटू मुंहिंजो कढियो आहे, झड़ती वठे। कंडक्टर झड़ती जो वरिती त हिन ॿिए शख़्स जे खीसे मां इहो ॿटू निकिरी आयो, जंहिंजे खीसे मां हींअर निकितो उन बि चयो त मुंहिंजो आहे, मुंहिंजो ॿटू आहे। हुन बि दावा कई जंहिंजो असुलु हुयो, चइसि इहो ई मुंहिंजो आहे। कंडक्टर पोइ खे चयो त तुंहिंजो आहे त ॿुधाए त हिन में आहे छा, केतिरा पैसा आहिनि, केतिरा 10 जा नोट आहिनि, केतिरा 100 जा नोट आहिनि। चए थो इहा ख़बर मूंखे न आहे पर आहे मुंहिंजो, इहा ख़बर न आहे त केतिरा पैसा अथसि, केतिरा नोट अथसि, पर आहे मुंहिंजो। ऐं हू शख़्स ॿुधाए थो त हिन में हेतिरा 10 जा नोट आहिनि, हेतिरा 100 जा नोट आहिनि, इन में मुंहिंजी एड्रेस ते हिकिड़ो ख़त बि पियो आहे, उहो बि इन में पियल आहे। जॾहिं ॿटूअ खे खोलियूं त हुन वारियूं सभु निशानियूं, हेतिरा 10 जा नोट, हेतिरा 100 जा नोट, उहो ख़त मिलंदो। दावा ॿई पिया कनि। हाणे तव्हां फ़ैसिलो कयो त इहो कंहिंजो चइबो, जंहिं सबूत ॾिनो, जंहिंखे ख़बर ई त ॿटूअ में छा आहे। ऐं हाणे जेको दावा थो करे त इहो मुंहिंजो आहे, जंहिंखे का ख़बर ई कान्हे, को सबूत ई कोन्हे, इहो चोर चइबो। बाबा क़ुर असांजो आहे न, पक्का न। क़ुर में रुकू घणा आहिनि, नोट घणा आहिनि, क़ुर में सूरतूं घणियूं आहिनि, क़ुर में छा छा आहे। अॼु जो मुस्लमान थो चवे त या मूंखे ख़बर न आहे त रुकू घणा आहिनि, सूरतूं केतिरियूं आहिनि, पर आहे मुंहिंजो, आहे मुंहिंजो। जेकॾहिं क़ुर में जेके कुझु आहे उहो तोखे मालूम न आहे त पोइ तुंहिंजी दवा सची चइबी कूड़ी चइबी। असां मुस्लमाननि जंहिंजो ईमान आहे क़ुर ते, मोहम्मद मुस्तफ़ा ते, असां पंहिंजे क़ुर जो इहो हाल कयो, क़ुर जी ख़बर न आहे। जीअं त अल्लाह तबारक व तआला फरमाए थो, वनुनज़्ज़िलु मिनल क़ुरआनि मा हुव शिफ़ाउन व रहमतुल लिल मुमिनीन। असां क़ुर खे नाज़िल कयो आहे जो इन में शफ़ा आहे ऐं मोमिननि जे लाइ रहमत आहे। कानून आहे त जेको जेतिरी दवा पीअंदो आहे उनखे ओतिरो फ़ाइदो थींदो आहे। आया असां क़ुर जी तिलावत कई आहे, क़ुर खे पढ़ियो आहे, क़ुर सां असां मजलिस कई आहे। बमुश्किल चंद अहिड़ा मोमिन आहिनि जेके तिलावत कनि था, पंहिंजे बच्चनि खे क़ुर पढ़ाइनि था। न त अक्सर जो औलाद उहो आहे जिन खे क़ुर पढ़णु ॾाढी नथो अचे, वालिद खे नथो अचे। तव्हां पढ़ियल कढ़ियल आहियो त असांजे वज़ीरनि खे कुल अलाह पढ़ायो, इहे त मुस्लमान जो औलाद आहिनि न। डिग्रियूं ॾिसंदव त ॻणे न सघंदव, इंग्लैंड ऐं अमेरिका जूं डिग्रियूं आहिनि, पर जेको घर में पंहिंजे घर में क़ुर पियो आहे, जंहिं ते ईमान आहे, उनजी का ख़बर कान्हे। वक़ाल रसूल या रब्बि इन क़ौम इत्तख़ज़ू हाज़ल क़ुरआन महजूरा।
या ख़बर अथई सुस्ती केॾी महांगी आहे। असांजो रसूल रहमतुल आलमीन आहे न, शफ़ीउल मुज़नबीन आहे, उनजी शफ़ाअत थींदी न। असां सभु उम्मीदवार आहियूं न। पर क़ुरान थो चवे त मोहम्मद मुस्तफ़ा कहिड़नि जी शफ़ाअत कंदो, कहिड़नि जी शफ़ाअत न कंदो। क़ुरान थो चवे त अल्लाह जो रसूल महशर जे मैदान में अल्लाह खे चवंदो त या रब इन क़ौम इत्तख़ज़ू हाज़ल क़ुरान महजूरा, रब तुंहिंजी अमानत मां हिननि ताईं पहुचाई, पर मुंहिंजी क़ौम इन क़ुरान खे पुठी जे पोयां उछाए छॾी। पोतियूं पयूं आहिनि, जाड़े में पियो आहे। छोकिरो हिकिड़ो वक़्तु ट्यूशन जो थो घुसाए त उस्ताद बि मार थो ॾेसि त पीउ बि मार थो ॾेसि। मां फीस थो भरियां, छो त पैसा थो भरे, छो न वेंदो? इन जो बच्चो क़ुरान पढ़णु नथो वञे, का परवाही कान्हेसि का, मथे जेतिरो बि बोझ कोन थो पवेसि त मुंहिंजो बच्चो बिना क़ुरान जे रहिजी वियो। जंहिंजे लाइ अल्लाह जो रसूल क़यामत ॾींहुं चवंदो या रब इन क़ौम इत्तख़ज़ू हाज़ल क़ुरान महजूरा, हिन पुठी जे पोयां फिटी करे। माना न अल्लाह जो रसूल शफ़ाअत करे, इन क़ुरान शफ़ाअत करे। केॾो वॾो असां नुक़सान करे छॾियो। क़ुरान जो हाफ़िज़ आहे, ग़रीब मिस्कीन जो पुटु आहे, सुकल मानियूं खाई क़ुरान पढ़ियो अथई। कंहिं तानो कयो, कंहिं मुलड़ू चयो, कंहिं कीअं चयो, कंहिं खुताबी चयो। मुश्किल त आहे न मदरसे जी ज़िंदगी। असां मुस्लमाननि जो ॿियनि ते वस न हलंदो आहे, पर दीन जे तालिबनि ऐं मौलवियुनि ते जमायती बि कावड़ी वेंदी आहे। 5 वक़्त नमाज़ जे पोयां पढ़े थो, इमाम जे पोयां पढ़े थो, पर घर में एतिरी न हलंदुसि जेतिरी मस्जिद में अची इमाम ते हलाईंदो। तूं लेट थो करीं, तूं हीअं थो करीं, तूं नमाज़ तकड़े थो पढ़ाए, तूं हीअं थो करीं। क़ुरान वारे ते कावड़ हूंदी। मां खे रस कयां त जेकॾहिं कंहिंजो पुटु DC आहे, SP आहे, त मरण खां पोइ क़बर में इहो DC SP हूंदो। जहिड़ी गॾह गाॾे वारे जी क़बर हूंदी, SP साहिब जी बि ओड़ी क़बर हूंदी न, चफुट हेठि मिटी में हूंदो न। पर अल्लाह पंहिंजे क़ुरान में मोहम्मद मुस्तफ़ा पंहिंजे फरमान में थो ॿुधाए त जंहिं क़ुरान खे यादि कयो हाफ़िज़ क़ुरान आहे, उहो जेरो आहे तॾहिं बि हाफ़िज़ क़ुरान आहे, क़बर में आहे तॾहिं बि हाफ़िज़ क़ुरान आहे, महशर जे मैदान में उथंदो तॾहिं बि हाफ़िज़ क़ुरान आहे। रब फरमाईंदुसि क़ुरान पढ़ंदो वञ, जन्नतुनि ते चढ़ंदो। DC उते DC न आहे, SP उते, पर क़ुरान जो हाफ़िज़ हिते बि हाफ़िज़ आहे, त क़बर में बि हाफ़िज़ आहे, त क़यामत जे ॾींहुं बि हाफ़िज़ आहे, जन्नत में बि हाफ़िज़ क़ुरान। पोइ क़ुरान किथे थो पढ़ायो वञे? प्राइमरी स्कूल खां वठी यूनिवर्सिटी ताईं, इंजीनियरिंग यूनिवर्सिटी हुजे, मेडिकल यूनिवर्सिटी हुजे, आर्ट्स जी हुजे, साइंस जी हुजे, कंहिं यूनिवर्सिटी में रुगो अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन पढ़ाए थो वञे। इहे कंहिंजा स्कूल कॉलेज आहिनि? मुस्लमाननि जा आहिनि न। क़ुरान बि मुस्लमाननि जो आहे न। चवंदा त असांजो, पर मां तव्हांखे मिसाल ॾेई ॿुधायो त इहा दावा चोर जहिड़ी आहे। ख़बर न आहे त छा आहे, पर आहे मुंहिंजो। ख़बर न आहे त अंदरि छा आहे, पर आहे मुंहिंजो। इहे ग़रीब मिस्कीन शख़्स अथई, इहे ग़रीब मिस्कीन उस्ताद मदरसे जा अथई, जेके 30 सिपारा नंढड़े ॿार जे सीने में चश्मा करे था छॾनि, दाख़िल था कनि। दुनिया जो ॿियो को बि अहिड़ो किताब उनजा हाफ़िज़ न मिलंदा। क़ुरान जी माना छा आहे? क़ुरान माना उहो किताब जंहिंखे वरी वरी पढ़ियो वञे, वरी वरी पढ़ियो वञे, बार बार पढ़ियो वञे।
जंहिंजे पढ़ण सां न थकिजे। जीअं क़ुरान जो नालो सचो, तीअं पूरी दुनिया में सभ खां वधीक जेकॾहिं को किताब पढ़ियो थो वञे त क़ुरान पढ़ियो थो वञे। क़ुरान बि सचो, क़ुरान जो नालो बि सचो। को बि अहिड़ो किताब कोन्हे जेको एतिरा दफ़ा पढ़ियो वञे। हिकु दफ़ो पढ़ियल, वरी ॿियो दफ़ो पढ़ियल, वरी टियों दफ़ो पढ़ियल। दुनिया जा किताब हिकिड़ो दफ़ो ॿुधंदे पढ़ंदे तॾहिं पढ़ियल आहे, रखी छॾीसि कबट में। ऐं क़ुरान वरी वरी पढ़ी, वरी वरी पढ़ी। छो त क़ुरान ज़िंदह किताब आहे, अल्लाह जो लिखियल आहे। ॿिया माण्हुनि जा लिखियल आहिनि। माण्हू हमेशह ज़िंदा न आहे, मरी वियो। कोर्स पिया तब्दील थींदा आहिनि, निसाब पिया तब्दील थींदा आहिनि, पर क़ुरान में तब्दीली न ईंदी। छो त जीअं अल्लाह हय्य ऐं क़य्यूम आहे, हमेशह ज़िंदा आहे। अल्लाह ला इलाहा इल्ला हुवल हय्युल क़य्यूम ला तख़ुज़ुहु सिनतुन वला नौम। अल्लाह हय्य क़य्यूम आहे त क़ुरान में क़यामत ताईं हय्य क़य्यूम आहे, ज़िंदा क़ाइम आहे। हय्य क़य्यूम न ज़िंदा क़ाइम रहंदो। 1400 साल गुज़री विया आहिनि, क़ुरान जे हिकिड़े हर्फ़ में, हिकिड़ी ज़बर ज़ेर में, पेश में फ़र्क़ु न आयो आहे। तोखे मूंखे भली ख़बर न हुजे त फ़र्क़ु आयो आहे या न आयो आहे, पर जेको नंढड़ो हाफ़िज़ थियो आहे न, इन खे ख़बर पइजी वई थी त किथे फ़र्क़ु आहे। ईसाई पादरी कोशिश कई ऐं पोइ पछाड़ी में ऐलान कई त क़ुरान सचो आहे, हिन में फेर फार थी नथी करे। पुछोसि छो? चई त मां सभ खां पहिरीं सुहिणनि अखरनि सां तौरात लिखियो, सुहिणो जिल्द रेशमी ॾिनो, बहितरीन। यहूदियुनि खे खणी वियुसि, यहूदनि जे आलमनि खे। हुननि ॾिसी चवंदे वाह जो जिल्द आहे, वाह जो अखर आहिनि, बहितरीन पनो आहे, चई ॾाढी तारीफ़ करे, वॾी क़ीमत भरे मूंखां वरितो। पोइ इंजील लिखियो सुठनि सुहिणनि अखरनि सां, पर तौरात में बि रदो बदल कई आहिनि, इंजील में बि रदो बदल कई आहिनि। को टुकड़ो इंजील जो, इंजील में 12 टुकड़ा आहिनि, छो त 12 हवारी आहे हज़रत ईसा अलैहिस्सलाम। लूकस जो इंजील, मत्ती जो लूकस है न, यूहन्ना जो इंजील, ते हुन जो टुकड़ो हुन में, हुन जो टुकड़ो हुन में, ॾाढो सुहिणो दिलि वधी। ईसाइनि जे गिरजा में पादरी ॾिसी ॾाढो ख़ुशि थियो, वाह जो असांजो किताब लिखियो अथई, वॾी रक़म ॾेई मूंखां वरितो। जे पोइ लिखियुमि क़ुरान, पर क़ुरान सां बि इहा हालत कयमि, कंहिं सूरत जो टुकड़ो कंहिं में मिलायमि, कंहिं सूरत जो टुकड़ो कंहिं ॿी सूरत में मिलायमि, कंहिं किथां टुकड़ा कढियमि, कंहिं किथां टुकड़ा कढियमि। ॾाढो हुनखे सवारे सिंगारे बगल में विझी वञा पियो मस्जिद त कंहिं मौलवीअ खे विकिणी ॾियां, चई मस्जिद जे ॿाहिरां 2 तालिब इल्म आहे जेके रांदि पिया खेॾनि, नंढड़ा छोकिरा। उन्हनि पुछियो त इहो छा कयो अथई? चई क़ुरान। पादरी चयो क़ुरान। चई ॾेखार। जॾहिं क़ुरान हिननि खे ॾिनई, हुननि हीअं उथरायो ऐं वापसि करे चयोसि, अड़े हीउ क़ुरान किथे आहे? हीउ क़ुरान न आहे, इन जूं हीअ आयतूं हिते इन सूरत में आहिनि ई कोन को। इहे सूरतूं तूं दाख़िल कयूं आहिनि, इहे आयतूं तूं दाख़िल कयूं आहिनि, कूड़ो क़ुरान खणी आयो आहीं। चई त 8 सालनि जो ॿारु मुंहिंजे लिखत खे कूड़ो करे वियो। हुन यहूदियुनि जे आलमनि खे तौरात जी ख़बर न पई, ईसाइनि जे आलमनि खे इंजील जी ख़बर कान पई, छो त यहूदियुनि जे तौरात जो को हाफ़िज़ कोन्हे, इंजील जे नसारनि जो को पादरी हाफ़िज़ कोन्हे। इहो क़ुरान आहे जो घर घर में, शहर में, पाड़े में आहे न। रमज़ान में तव्हां ॾिसो त क़ुरान जा हाफ़िज़ आहिनि जेके क़ुरान पढ़नि पिया था। नंढड़ो ॿार बि चई सघे थो त हीउ ग़लति तो लिखियो आहे, हीउ क़ुरान न आहे, छो त अल्लाह तबारक व तआला फरमाए त नहनु नज़्ज़लना ज़िक्र व इन्ना लहू लाहिफ़िज़ून। असां क़ुरान खे नाज़िल कयो आहे ऐं असां इन जी हिफ़ाज़त कंदासीं। अल्लाह हिन जी हिफ़ाज़त कीअं कई आहे? मां अर्ज़ु कंदुसि
वापार ने हिफ़ाज़त छॾे ॾिनी, कोई दुकान ते सॼो ॾींहुं वेठा आहिनि, इंजीनियरनि छॾे ॾिनी, डॉक्टरनि छॾे ॾिनी, भाउरनि छॾे ॾिनी। उहा ईअं आहे कान कोन्हे, क़ुर जारनि में पियो आहे न, या ॻऊं चोरी थी वई त पोइ मथे ते रखी पासे ते फिरंदो त हिन जे वास्ते ते ॿियनि खे वास्तो क़ुर जो ॾीं थो, तो क़ुर जी कहिड़ी हालत कई आहे? तो क़ुर खे मञियो आहे? क़ुर पढ़ियो अथई? तो क़ुर जो अदब ऐं एतिराम कयो आहे? क़ुर शरीफ़ जा 4 हक़ आहिनि। हर मोमिन ते जे ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह चयो 4 हक़ आहिनि क़ुर जा। हिकु पहिरियों हक़ त क़ुर खे मञे त अलाह जे तरफ़ खां आहे, नथो मञे काफ़िर आहे, क़ुर जो हक़दार न कीअं। ॿियो हक़ क़ुर जो आहे जो पढ़े अल्लाह रसूल ने पहिरीं आयत छा मोकिली, इक़रा बिस्मि रब्बिकल लज़ी ख़लक़, मोहम्मद तूं बि पढ़। पर मुस्लमान नथो पढ़े, रुगो तिलावत जो हक़ बि असां लाइ कोन कयो। क़ुर जो टियों हक़ आहे उनखे सम्झणु, छा थो चवे क़ुर। मां अव्हांजे साम्हूं चवां त जेकॾहिं हे एतिरा फ़िरका आहिनि न, माण्हू पुछे मान त कहिड़े फ़िरके खे मञूं, को मौलवी कीअं थो चवे, को मौलवी कीअं थो चवे, ईअं आहे फ़िरका थी। ये फ़िरका छो थिया आहिनि? ये फ़िरका हिन करे थिया आहिनि जो तो क़ुर खे न पढ़ियो न सम्झो, जंहिंखे जीअं वणियो उन अदल बदल कई, तूं ॼटो ऐं ख़ामोश रहीं, उन्हनि जे ॻाल्हियुनि खे रद्द करे न सघे। केरु सचो आहे? क़ुर कंहिंजी थो हिमायत करे? मां जो बीमार थी वञा डॉक्टर ॾे, डॉक्टर चयोसि सुई लॻंदी, अदा हाज़िर हणो, कहिड़ी सुई थो हणे, नफ़े वारी थो हणे कि नुक़सान वारी थो हणे, मूंखे ख़बर न आहे, मां ॾोरो कढी ॾिनोसि जहिड़ी वणी त हण, हा न, चाहे मौत जी हणी छॾे, छो ख़बर न पवंदी? छो त मूंखे मेडिकल जो इल्मु कोन्हे, त मुंहिंजी जेका बीमारी आहे उनजे लाइ इहा सुई मुनासिबु आहे कि न कान्हे, हिन सुईअ जा असरात कहिड़ा आहिनि। जॾहिं मां मेडिकल खां जाहिल आहियां, उन्हीअ करे जहिड़ी सुई लॻंदी मां हणाईंदुसि, बसि न करे सघंदुसि। मुंहिंजी जहालत इन जे करे ख़बर न पई। मां चवां थो हे फ़िरका बि इन करे थिया आहिनि जो मुस्लमान क़ुर खां जाहिल थिया। क़ुर जी ख़बर हुजेसि त ॿिए खे पकड़े न त बाबा हीअ अक़ीदो किथां आंदो अथई। क़ुर में इहो आहे असांखे दीन जो इल्मु ई कोन मिलियो आहे, न क़ुर पढ़ियोसीं न मोहम्मद मुस्तफ़ा जी हदीस पढ़ीसीं। पोइ जंहिं मुल्ले जेको चयो त मुस्लमान जहालत जे करे ड्रिजे थो त इनकार कयां मुल्ले जी ॻाल्हि त मथां काफ़िर थी पवां, मथां वाक़ई क़ुर हुजे, मथां वाक़ई सुनत हुजे। पोइ जेका जंहिं मुल्ले मौलवीअ ॻाल्हि कई, वाह ही त केरु कई, छा बि चई वञे, तुंहिंजो ईमान फुरे वञे, छो त तो वटि उहा कसोटी कोन्हे, उहो मेयार कोन्हे को जाचे सघे। मेयार आहे क़ुर, मेयार आहे मोहम्मद रसूलुल्लाह जो फ़रमान। छो त असांजे अलाह बहादी मोकिलिया, हिकु क़ुर मोकिलिया, ॿियो मोहम्मद रसूलुल्लाह मोकिलिया। दीन जे हर ॻाल्हि खे असांखे ॾिसणो आहे त क़ुर में आहे, क़ुर में आहे त सची आहे असांजे अखियुनि ते। असांखे इन ॻाल्हि खे सोचणो आहे त इहो कमु मोहम्मद मुस्तफ़ा कयो आहे, करण जो हुकुम कयो अथई। जेकॾहिं मोहम्मद मुस्तफ़ा पंहिंजे ज़माने में न इहो कमु कयो आहे, न करण जो हुकुम ॾिनो अथई, त इहो दीन न आहे, जहालत आहे। उहा हिकिड़ी कसोटी तव्हां पाण वटि रखो न त तव्हांखे फ़िरक़नि जी ख़बर पइजी वञे त कहिड़ो हक़ ते आहे कहिड़ो न आहे। डॉक्टर खे ख़बर आहे न त कहिड़े मर्द जे लाइ कहिड़ी सुई लॻंदी। तोखे बि इल्मु हुजणु घुरिजे त कहिड़े कम जो सबूत क़ुर में आहे, कहिड़े अमल जो सबूत मोहम्मद मुस्तफ़ा जे फ़रमान में आहे। गुमराह छो थींदी, छो फ़िरके में फासंदी? असांजे जहालत जे करे थिया। इन जहालत खां बचाइण जे लाइ हे दीनी मदरसा हक़ जी ॻाल्हि सम्झनि।
कुरान कसवटी आहे, फरमान मुस्तफ़ा जो कसवटी आहे। हक़ नाहक़ खे, हलाल खे, हराम खे, सच ऐं कूड़ खे जाचणो आहे त इन सां जाचणो। ऐं इहा शइ तोखे ॿिए हंधि न मिलंदी, दीन जे मदरसे में मिलंदी। ये दीन जा मदरसा आहिनि जेके तुंहिंजे बच्चे खे क़ुरान में पढ़ाइनि था, अक़ीदा बि सम्झाइनि था, क़ुरान जो तर्जुमो ऐं माना बि सम्झाइनि था, मोहम्मद मुस्तफ़ा जो फरमान ॿुधनि था। 10 सालनि खां पोइ तुंहिंजो छोकिरो आलिम थो बणे, 10 साल तालीम थो वठे। होरे 10 साल तुंहिंजो पुटु मेडिकल में पढ़े त मेडिकल एक्सपर्ट चइबो। 10 साल दीनी मदरसे में पढ़े त क़ुरान ऐं मोहम्मद मुस्तफ़ा जे फरमान जो एक्सपर्ट चइबो। ईअं आहे की न कोन्हे? हाणे तुंहिंजी मर्ज़ी आहे त कंहिंजो हुनखे एक्सपर्ट थो बणाए। तोखे छा खपे? क़ुरान ऐं फरमान मुस्तफ़ा घुरिजे या डॉक्टर, DC, SP घुरिजे? मां अर्ज़ु कयो त क़ब्र ॿिन्ही जी साॻी हूंदी, पर हाफ़िज़ क़ुरान आलिम सग़ीर जी क़ब्र ऐं उन जो दर्जो ऐं उन जो मर्तबो अल्लाह बुलंद करे छॾियो। जेकॾहिं हींअर दीन क़ुरान जेको थोरो खणूं असां वटि बचियो आहे, इहो सभु हिन दीनी मदरसनि जी बरकत आहे। दीनी मदरसनि जी बरकत आहे। जेकॾहिं दीनी मदरसा न हुजनि त असांखे पंहिंजे निमाज़ जे लाइ इमाम न मिले। असांखे पंहिंजे जनाज़े निमाज़ पढ़ाइण जे लाइ इमाम न मिले। ॿ छोकिरो डॉक्टर थियो, DSP थियो, SP थियो, पीउ मरी वियो, बाबा जनाज़े निमाज़ पढ़ाए, SP साहब पढ़ाईंदो? छो? SP साहब खे जनाज़े जी दुआ यादि ई कान्हे, उन करे पीउ जे लाइ अल्लाह खां बख़्शिश नथो घुरी सघे। केॾी मरूमी आहे। चुप कयो बीठो, चुप कयो बीठो। छो त अल्लाहुम्मा अग़फ़िर लि हय्यिना व मय्यितना व शाहिदना व ग़ाइबना व सग़ीरना। अचेसि कान, चुप ई कोन थो चओ। रब जे बारगाह मां पंहिंजे पीउ जे लाइ मग़फ़िरत ऐं बख़्शिश जी दुआ नथो घुरे, गुंगन वारो बीठो आहे। इहो पीउ बि ख़ुशि आहे त पुट खे पढ़ाए आयो आहे। क़ुरान जे घणनि ख़तमनि जो सवाबु मिलंदो? अल्लाह जो रसूल थो फरमाए त क़ुरान जो हाफ़िज़ जॾहिं जन्नत जे दरवाज़े ते ईंदो त रब फरमाईंदुसि त तूं मुंहिंजे कलाम जी हिफ़ाज़त कई आहे। तूं अकेलो न, पंहिंजे पीउ माउ खे, पंहिंजनि मिटनि माइटनि मंझां 10 ॼणनि जी तूं सिफ़ारिश कर त मां अल्लाह उन्हनि खे माफ़ करे तोसां गॾु जन्नत में मोकिलियां। अल्हम्दुलिल्लाह तव्हांजे हिन आबादीअ में ये मस्जिद शरीफ तैयार थी रही है। हुजूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मक्के में त बैतुल्लाह हुयो, जॾहिं मदीने शरीफ में आया त सभ खां पहिरीं छा ठारायूं? पंहिंजे लाइ घर, सहाबा जे लाइ घर। सभ खां पहिरीं अल्लाह जो घर ठाहियो, मस्जिद क़बा है। उन खां पोइ मस्जिद नबवी। सभ खां पहिरीं अल्लाह जो घर। उलमा ने बुज़ुर्गनि चयो आहे त जंहिं ॻोठ में सभ खां पहिरीं मस्जिद ठहंदी आहे, अल्लाह इन ॻोठ खे आबाद रखंदो, बरकत सां रखंदो। जॾहिं सुबुह जो मस्जिद में अल्लाहु अकबर जो आवाज़ थो निकिरे त इन मौज़ुनि सां गॾु अल्लाह जा फ़रिश्ता बि चवनि था अल्लाहु अकबर अल्लाह। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं काफ़िर कबीलनि ते लश्कर मोकिलींदा हुआ त कीअं ख़बर पए त इहे काफ़िर आहिनि की न मुस्लमान आहिनि? हुज़ूर पंहिंजे सहाबा खे फरमाईंदो हो त सुबुह जे वक़्तु हमिलो कजो, पहिरीं ॻोठ खां ॿाहिरि इंतज़ारु कजो त फजर जी अज़ान अचे थी की नथी अचे। जेकॾहिं फजर जी अज़ान आहे त सम्झिजो त मुस्लमाननि जो ॻोठ हमिलो न आहे करणो। अज़ान नथी अचे त पोइ सम्झो त काफ़िरनि जो ॻोठ आहे, पोइ भली हमिलो कयो। उन करे फरमाई मन तरक सलात मुतअम्मिदन फ़क़द कफ़र। जंहिं ॼाणी वाणी निमाज़ खे छॾियो उन ॼण कुफ़र जो कमु कयो। मुस्लमान ऐं काफ़िर में फ़र्क़ु इहो आहे।
अल्लाह हिननि घरनि खे आबाद करे। इहे घर आबाद थींदा आहिनि त पोइ दीन जा इदारा क़ाइमु थींदा आहिनि ऐं पोइ क़ुर जी तालीम ईंदी आहे, मोहम्मद मुस्तफ़ा जे फ़रमान जो इल्मु ईंदो आहे, उन ॻोठ ते अलाह जी रहमत वसंदी आहे। तव्हांजे महले में पाड़े में अञा मस्जिद पूरी तयारु न थी आहे, पर क़ुर पढ़ण वारा अॻे पहुची विया आहिनि, पढ़ाई कंदा अॻु में पहुची विया आहिनि। ॻाल्हि सम्झ में अचे थी? जेकॾहिं इन्हनि जी इज़त एतिराम ऐं क़ुर जो अदब अलाह जे फरमान जो अदब हुजे त पहिरीं हिननि खे कराई पोइ पाण खां हुजणु त ईअं खपे न। जेके अलाह जे दीन जा मुजाहिद आहिनि, अलाह जे रस्ते में आहिनि, अलाह जे दीन ते महिनत था कनि, अल्लाह ताला उन्हनि जे रिस्क में उहे बरकत रखी आहे। इहो मौजो आहे दीन। सदाईं मौलवीअ खे छा कपिड़ा ठही उठी वियो, ॿिया सॼो ॾींहुं महिनत कनि, तयारियूं खणनि, शाम जो मोटनि त माइट बि कोन था सुञाणनि, मुंहुं बबूदा, अलाए केरु आहे, वरी 5 वक़्त नमाज़ पढ़ाए, 5 दफ़ा वुज़ू करे, अच्छा कपिड़ा पाए आयो सम्झ। उहे हलनि चलनि पिया था, सभु को हुननि जी इज़त करे थो। इहा इज़त उलमा जी न, पर अलाह जी, अलाह जे क़ुर जी ऐं मुहम्मद रसूलुल्लाह जो फरमाए उलमा वरक़तुल अंबिया। आहे ॻाल्हि छो त बाबा जेके हाजी मके में विया आहिनि, हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो को बंगलो, को महल ॾिठो अथव? का ज़मीन जी जागीर, का इहा जागीर आहे? छो त मुहम्मद मुस्तफ़ा दुनिया जो माल ऐं मिल्कियत वर्षे में न छॾियो, क़ुर चई, अलाह जी मस्जिद चई। हुज़ूर किथे दफ़न थियल आहे? मस्जिद में। अलाह जे रसूल जो घर ई मस्जिद आहे। अलाह जे रसूल जो रोज़ो मुबारक बि मस्जिद में आहे। ऐं मस्जिद पोइ आहे कहिड़ी मुतबरक आहे जो फरमाई, मां बैन बैती व मिंबरी व रोज़तु मिन रियाज़िल जन्नह, मुंहिंजे घर ऐं मुंहिंजे रोज़े जे विच में जेका जाइ आहे उहा जन्नत जे बाग़नि मंझां हिकिड़ो बाग़ आहे। रसूल जो रोज़ो जन्नत जो बाग़ आहे कि न कोन्हे? मिंबर खां वठी घर ताईं ईअं बाग़ रसूलुल्लाह रियाज़ुल जन्नह, अबू बकर सिद्दीक़ आहे, उमर फारूक आहे। बाबा इहे हिन दुनिया में ई जन्नत में आहिनि कि न कोन? तूं ऐं मां केतिरो बि मथो पिटियूं, रड़ियूं कयूं, मातम कयूं, जिन खे अलाह खे पहुचाइणो हो उहे जन्नत में पहुची विया। तुंहिंजे मुंहिंजे मातम सां कुझु कोन थींदो, तुंहिंजा मुंहिंजे रोअण पिटण सां कुझु कोन थींदो, उहे पहुची विया आहिनि, वेठा आहिनि जन्नत। अलाह जे रसूल जी हदीस सची आहे, मां बैन बैती व मिंबरी व रोज़तु मिन रियाज़िल जन्नह। मदीने शरीफ में इन जाइ ते वीचारा हाजी तड़पंदा आहिनि त का जॻह मिले, रूह खे राहत मिली वेंदी आहे, रूह खे राहत जन्नत जो टुकड़ो आहे। बरकत वारा आहिनि उहे शख़्स जेके मोहम्मद मुस्तफ़ा सां गॾु इन जन्नत में क़यामत ताईं सुतल आहिनि। ऐं एॾी बरकत वारा छा थिया जो हुननि क़ुर पढ़ियो ऐं पढ़ायो, मोहम्मद मुस्तफ़ा जो फरमान असां ताईं पहुचायो। अलाह रहमत पंहिंजे दीन में रखी आहे, अलाह बरकत पंहिंजे क़ुर में रखी आहे, अल्लाह तबारक व तआला शफ़ाअत पंहिंजे मोहम्मद मुस्तफ़ा ते रखी आहे। असां इन्हनि शयुनि खे चंबड़ंदासूं त असांजा ॿई जहान, दुनिया ऐं आख़िरत ॿई कामयाबी सां गुज़रंदा। जेकॾहिं असां अलाह ऐं अलाह जे रसूल क़ुर खे छॾियो त पोइ दुनिया में बि तबाह आहे, त क़ब्र में बि बर्बाद आहे, त क़यामत जे ॾींहुं बि रुसवा ऐं ज़लील हूंदो। आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन।